रमजान शरीफ जो महीनो वने तो पियो गुज़रदो वनी बाकी बचो आ इए न बा का देर भी थी चौथ जो कल बीठो अज जणो पूरो थियण ते आ अबा गुज़री वेंदो ख़बर भी न पवंदव तॾहिं मुझे सुने अरबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सलासतुन महरूमुन टे शख्स वडे में वडा बदनसीब अथव वडे में वडा सिंधी में चंड्रो चइजे चंड्रा अथव केड़ा पहिरें नंबर ते फरमायो जंहिंजो अबो अम्मा पोड़ा हन ख़िदमत न कयईं जन्नत न कमायईं इहो माण्हू बि महरूम ऐं बदनसीब आहे अब्बे अम्मा जी खिदमत कयो अब्बे अम्मा जी इज्जत कयो हजरत मौलाना गुलशन अली हैदरी साहब जे इसरार जे करे अब्बे अम्मा जे बारे में भी मां तव्हांखे अर्ज़ कयां कुरान पाक में 84 ऐं 4 जायूं अथव जाते अल्लाह से हुक्म कया मुंहिंजी इबादत कयो उते हुक्म कयो अथई त अब्बे अम्मा जी इज्जत कयो हाने कुरान पाक मां कुछ जायूं अवां जाडो तिलावत कयां तो जंहिंमें इंसान के अल्लाह अब्बे अम्मा जे बारे में इज्जत जो हुक्म कयो एक जाते बयान कंदे फरमाई वइज़ा ख़ज़ना मीसाक़ बनी इस्राईल ला तअबुदून इल्लल्लाह व बिल वालिदैनि इहसाना वरी भी जाते कुरान जे दो पे मां के उफ भी न चवंदा को झणक भी न ॾींदा क्यों उते कुरान जे दो फला तक़ुल लहुमा उफ वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा रात जे वक्त में नबी साईं हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फरमायो फारूक आज़म गाल बुध मुझो एकड़ो उम्मती थी नालो थसी अवेस करनी नालो थसी अवेस करनी जे मां मोहम्मद जे वक्त में आयो ना उन का हथ खड़ाए करे उम्मत जे बारे में दुआ घुराईंदुसि पर जे मां दुनिया छॾे वञा तुझे वक्त में अचई ना उन का हथ खड़ाए उम्मत जे बारे में दुआ जरूर घुराए जाए हजरत उमर साईं चयो रात जो नबी साईं मां के इए फरमायो सुबह थी मां नबी साईं के अर्ज़ कयो साईं इन अवेस करनी जो केड़ो अमल आ जो अवां फरमायो था त मां भी दुआ घुराईंदो मांसे मूंखे भी हुक्म कयो था त दुआ घुराए जांसे नबी सही फरमाता ये अवेस करनी गरीब मिस्कीना एडो तो गरीब मिस्कीना जो रोज झंग मां काठियों करे अची बाजार में विकड़ी करे पाजे बच्चन जो सफर गुजर कंदो आ पर न जो अबो भी पोड़ो आ अम्मा भी पोड़ी आ उन जी एड़ी त खिदमत कंदो आ वे खुश थी राली थी सुबह जो भी दुआऊं कंदा त शाम जो भी दुआऊं कंदा त से फारूक आज़म जे के अबो मां सुबह शाम दुआ कने अल्लाह न जे दुआ के वापस न कंदो आ तड़ी मां मोहम्मद चवा तो त मां भी न दुआ घुराई तुम तो तू भी नखो जरूर दुआ घुराई जा अब्बे अम्मा को दुआऊं वठो पोड़ो आ अम्मा पोड़िया खिदमत न कई जन्नत न कमाए नबी से फरमाता इहो मानू भी महरूम है बदनसीब आ बे नंबर ते नबी से फरमाइन था मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो वरतो वयो वडे में वडो न पर नंढे में नंढो दुरूद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो भी नथो पढ़े ना इहो माण्हू भी महरूम ऐं बदनसीब आहे अबा नबी से ते सलात पढ़दा कयो सलात में अल्लाह से वडी रहमत रखी थव सलात में अल्लाह से वडी बरकत रखी थव साहब हिकिड़ो बयान करे थो असां नबी से जी दरबार में वेठा आसीं तरी खबर पई त को माखी जो मखो आयो जेको नबी से जे सजे कन मुबारक जे भरसा भी भुण भुण करे पियो गालाए वरी नबी साईं भी पाजो मुंह मुबारक ओढ़े करे उन सा गालाए वयो वरी मोटी आयो वरी नबी साईं जे खबे कन मुबारक जे भरसा भी वरी भुण भुण करे पियो गालाए
वरी हलियो गयो असां अर्ज़ कयोसीं हेड़ी सूरत अल्लाह सां कई न ॾिठी आहे इहो माखी जो मखो असां छा ॻाल्हाए पियो अवां असां छा ॻाल्हायो वियो मोटी आयो वरी अवां सां ॻाल्हाई नबी साईं फरमाइनि था इहो माखो मखीअ जो माखो मूं सां ॻाल्हाए पियो चवे पियो त पंहिंजे उम्मत खे मुबारक ॾे पुछा कईमांसि कहिड़ी मुबारक ॾियानि इहा मुबारक ॾियनि त असां माखी जा मखा वणनि में वेंदा आहियूं वणनि जी रस चूसींदा आहियूं किन वणनि जी रस कौड़ी थींदी आहे कंहिंजी खटी थींदी आहे पर मानारे तजी वेहंदा आहियूं अल्लाह तुंहिंजे उम्मत सां महिरबानी कई आहे त कौड़ी शइ बि माखी जे सूरत में अल्लाह तुंहिंजे उम्मत खे मिठो करे ॾींदो आहे साईं पो तव्हां छा ॻाल्हायोसि मां ॻाल्हायोमांसि भला ॾियो ख़बर अहिड़ो को वज़ीफ़ो अथव जो पढ़ंदा हो त कौड़ी शइ बि मिठी थिए चई साईं मूंखे ख़बर न आहे मां सरदार खां पुछी अचां वियो सरदार खां पुछी मोची आयो ॿुधाए त मां सरदार खां पुछा कंहिंमें उन इहा ॻाल्हि कई त जॾहिं माखी जा मखा वणनि मां रस चूसे मानारे ते वेहंदा आहिनि पोइ मां हिकिड़े खे अमीर कंदो आहियां उनखे चवंदो आहियां त नबी साईं ते सलात पढ़ उहो सलात पढ़ी बस कंदो आहे त इनजे बरकत जे करे अल्लाह कौड़ी शइ बि मिठी करे छॾींदो आहे नबी साईं जो नालो वरितो वञे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न पढ़े इहो माण्हू बि महरूम ऐं बदनसीब आहे 3 नंबर ते नबी साईं फरमायो रमज़ान शरीफ़ जो महीनो आयो गुज़री वियो आहे न बा गुज़रियो वञे थो न अॼु 5वीं जी राति थी वई ॿेड़ी अञा बि मौक़ो अथव हिन आख़िरी रात आख़िरी अशरे में 21 रात अथव उन में लैलतुल क़द्र जी रात अथव हेॾा 1000 महीना ॾींहं रात इबादत कयो नेकियूं न मिलंदव पर उन रात जो जागी इबादत कंदो अल्लाह तव्हांखे 1000 महीने खां वधीक नेकियूं नसीब करे छॾींदो वाह रमज़ान वञे थो पियो गुज़रियो अब रोजेदारनि जो भी गुजरी वियो बेरोज़ातनि जो भी गुजरी वियो ईअं न बा पर भलो कंहिंजो चइबो जिन रोज़ा रखिया वरी बेरोज़ातनि ॾे नज़र कर न ईद जी तकड़ वरी बेरोज़ातनि खे अथव हाणे बि हिकिड़ो आहे दर्जी दोस्त ख़ुशतबरी आहे चइसई माण्हू चवनि था त हे बि 29 थींदो 29 थिया आहिनि हिन लाइ बि अॻे चवंदा था वतन त 29 थींदो हिकु रोज़ो खोटाइनि था बेरोज़ातनि खे वरी तकड़ जेकी आहे न ईद जी आहे ऐं हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो आहे उनजो फरमाना लैसल ईद लिमल लबस सौबल जदीद ना है ईद उन्हनि माण्हुनि जी जेके नवा कपड़ा पाईंदा वलाकिन ईद लिमन साम रमज़ान ईद उन्हनि जी अथव जिन रमज़ान जा रोज़ा रखिया बेरोज़ातनि जी ईद कोन्हे वका ईद अथव रोज़ेदारनि जी वरी अर्ज़ कयूं त तकड़ बेरोज़ातनि खे एकड़े बेरोज़ात ईद जी नमाज पढ़ी पोइ वरी ॿियो पुछेसि पियो भला वॾे ख़बर रमज़ान जा रोज़ा रखे चे न बा गर्मी में रमज़ान हो केरु रखे अलाह सी बख़्शींदो कॾहिं वरी ईअं चवेसि पियो चे भला तरावीह पढ़ी चे न बा केरु बीहे अलाह सी बख़्शींदो हो जे ख़ुशि त भई मज़ाकी माण्हू चे भला ॾे ख़बर ईद जूं सयूं खाधियूं थी चे तूं भला मूंखे काफ़र सम्झो आहे छा हिन बा शयुनि वारा वञे तो रमज़ान गुज़रियो जंहिं रमज़ान जे बारे में अल्लाह साईं क़ुरान पाक में नालो खणी हिन अंदाज़ में बयान कयो उते लफ़्ज़ बयान कंदे फरमाई शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान महीनो रमज़ान जो गुज़री वियो गुनाह जी माफ़ी न वरितई जन्नत न कमाए इहो माण्हू बि महरूम ऐं बदनसीब आहे
बेली अञा बि वक्त थव अचो अल्लाह जे दरवाजे ते पढ़ो अल्लाह सही निमाज़ा सॼो पंहिंजे मालिक अल्लाह खे अर्ज़ कयां अल्लाह सही मेहरबानी कई आहे हे रहमत वारो क़ुरान थव इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून अल्लाह फरमातो है क़ुरान नाज़िल भी मां कयो आहे क़यामत इन जी हिफ़ाज़त करण वारो भी मां मालिक अल्लाह आहे ऐं क़ुरान पाक जी तिलावत कंदा कयो तॾहिं मुंहिंजे सुहिणे अरबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इक़राउल क़ुरान कुल्ल यौमिन वलौ बिहल्बि शातिन हर ॾींहुं अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कंदा कयो एतिरो वक़्तु कयो जीअं बकरी खे ॾुहिबो आहे अबा बकरी ॾोहंदव न देर न लॻंदव मेंह ॾोहींदव देर लॻंदव गऊं ॾोहंदव देर लॻंदव बकरी ॾोहण में देर लॻंदी आहे थोड़ी देर में भी बकरी ॾुहिबी आहे एतिरी देर भी अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कंदा कयो अल्लाह जे क़ुरान खे पढ़दा कयो मां दुआ घुरदुम हाफ़िज़ साहब जी अवां खे अल्लाह जो क़ुरान ॿुधायो ॿुधाइण क़बूल फरमाए वरी उन खां पोइ वेही क़ुरान पाक जो वाइज़ ईअं न मेखो साहब रहमतुल्लाह अलैहि चवंदो हो तव्हां अचण जा बि तकड़ा हो त वरी भॼण जा बि तकड़ा हो इएं त न जल्दी में भॼण जी कंदो क़िस्मत सां मोकिलियो थियो अथव हज़रत सईद मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब अल्लाह जी महिरबानी सां काफ़ी इलाक़नि में सिंध बलोचिस्तान में अल्लाह जो क़ुरान ॿुधाईंदो आहे अजीब अजीब ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे सम्झाईंदो आहे पर तव्हां असांखे ॿिए अमल जी ज़रूरत आहे छो त मालिक साईं क़ुरान पाक में उन्हनि सां वाइदो कयो जिन ईमान भी आदो कलमो भी पढ़ो खुदा जो कांचे दो इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति लहुम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अन्हार ज़ालिकल फौज़ुल कबीर बेशक जिन ईमान आदो कलमो पढ़ो तो सभी कलमो ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह जिन कलमो पढ़ो व अमिलुस सालिहात नेकी जा कम कयो ये अमा जी नेकी जो कमा रात जो आराम फिटाए करे अल्लाह जो क़ुरान ॿुधो था खाली न मोट दो रहमत वठी मोट दो छो त मालिक साईं क़ुरान पाक में वाइदो कयो आहे दुनिया वादा करे तो फिरी सके थी पर अल्लाह जो वादो सचो आहे साईं हिकड़ा क़ुरान पढ़न ॿिया दिल जे हुजूर सां क़ुरान ॿुधन रब तू कहिड़ो थो सां वादो करे खुदा जो क़ुरान चए थो व इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिऊ लहू व अनसितू लअल्लकुम तुरहमून रफ़मा तो जरी क़ुरान पाक पढ़ियो वञे पढ़ण वारो केर भी हुजे हाणे बक मकण ता जो कमा हिक दिल जे हुजूर सां क़ुरान ॿुधण ता जो कमा माठ में चिप में वेहण ता जो कमा रब क़ुरान में वादो करे तो लअल्लकुम तुरहमून आयो त तव्हां गुनाह सां भल हुयो पर मोटंदो तव्हां जे गुनाह खे माफ़ करे वरी तव्हां जे झोलनि खे रहमत सां माला माल अल्लाह जो कम आहे इंशाअल्लाह जी रहमत मिलंदी बरकत थींदी कुरान पाक में बा कंहिंखे कस कोने का नुकसान कोने सभई चओ अल्लाह जे कुरान में फ़ाइदो ही फ़ाइदो वाह हथ खड़ो करे चओ अल्लाह जे कुरान में याद रख जाम दुनिया जा वापार कंदे फायदो भी थींदई तो नुकसान भी थींदई पर कुरान पाक में अल्लाह जड़ो वापार से जो नुकसान करी न थींदो फायदो हुंदो साईं केड़ो आ कुरान जे दो इन्नल्लज़ीना यतलूना किताबल्लाहि व अक़ामुस सलाता व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानियतन यरजूना यरजून तिजारतन लन तबूर
जिन अल्लाह जो कुरान पढ़ियो नमाज पढ़ियो रिज़्क़ नो तमान मुझे नाले ते दीदान तिजारतन इन एड़ो व्यापार कयो आ जो लन तबूर कदी भी नुकसान न थींदो न मां अल्लाह कुरान में फायदो ही फायदो रखियो आ बच्चन के भी कुरान पाक जी तालीम ॾियारियो पढ़ाईंदा अंग्रेजी नौकरी मिलदी कोन्हे का पढ़ायो बच्चन के कुरान कुरान जी नौकरी कंदा रब ताजे घर जा ठिकर भी सोना करे छॾींदो अबा कुरान में कस न लगी तव भला जे मुला थींदो सिंधी में गाल क्या मुला थींदो बुख मरदो करी मुलन जी बुख हड़ताल बुधी तव मास्टरन जी बुधी हूंदव क्लार्कन जी बुधी हूंदव मुलन जी बुख हड़ताल न बुधी अञा ड्रव हड़ताल बुधी हूंदव अञा सिंधी में ईअं चइजे कुछ तव्हां खे आख़िरी में चुस्त बि कयां मुला कॾहिं ॿुधो त बुख ते बो अञा ईअं ॿुधो हूंदो त घणो खाधई फाटी बो आहे न भाउ अल्लाह कुरान वारनि खे अजीब अजीब खाराईंदो हलो न असां सां गॾिजी ॾिसो अल्लाह कुरान जे करे केॾी भलाई कई आहे हे रहमत बरकत कुरान जे करे थी मां वरी बि दुआ घुरदुमि असांजे मोहतरम साईं मौलाना गुलशन अली हैदरी साहब जी मेहनत ऐं भाऊ मोहम्मद आमिर रिंद जी मेहनत निज़ामदीन जी मेहनत या जंहिं बि जमात में हिस्सो वरितो साईं ख़ुदा बख़्श जी मेहनत हिन मस्जिद वारनि सभिनि जी मेहनत हिन जलसे में जंहिं बि जेको हिस्सो वरितो आहे अल्लाह उन जो क़बूल मंज़ूर फरमाए ऐं दोस्त हिकिड़े चयो आहे हिकिड़े शहीद लाइ बि दुआ घुरो हे जान छॾे वियो आहे अल्लाह साईं तूं उन जे क़ब्र खे जन्नत जे बाग़ में बाग़